बहन ये देखो ड्रामा कितना जबरदस्त है। हाँ ये तो ड्रामा बहुत मशहूर है। ये देखो ये गेम कितने मजे की है। हाँ ये बहुत मजे की है। पुट सिंधी में छो नथा तव्हां ॻाल्हायो? सिंधी ॻाल्हाईंदा कयो न। सिंधी तो असांजी मादरी ज़बान है। बाबा सिंधी तो हम सिर्फ घर में बोलते हैं, स्कूल में तो उर्दू और इंग्लिश ज़्यादा चलती है। हाँ बाबा, वैसे हमारे दोस्त भी सिंधी नहीं बोलते। हाँ बाबा ऐसा ही है। पुट जेकॾहिं सिंधी असां न ॻाल्हाईंदासीं, सिंधी त असां पंहिंजी ॿोली विञाए छॾींदासीं, असां पंहिंजी सुञाणप ई विञाए छॾींदासीं। छो त सिंधी जेका आहे असांजी सकाफ़त आहे, असांजी सुञाणप आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं असां सिंधी न ॻाल्हाईंदासीं त असांखे केरु चवंदो त असां सिंधी आहियूं? त असांखे सिंधी ॿोली ॻाल्हाइणु घुरिजे। छो त सिंधी जेका आहे उहा असांजी शालती भिटाई सचल ऐं सामीअ जी ॿोली आहे। तव्हां पाण सोचो, जेकॾहिं तव्हां सिंधी न ॻाल्हाईंदो त सिंधी तव्हांखे केरु सॾींदो? ॿुधायो न, सॾींदो को तव्हांखे सिंधी? हाँ बाबा। बाबा मेरी बात तो सुने, लेकिन अंग्रेजी और उर्दू भी तो ज़रूरी है। पुट अंग्रेज़ी उर्दू बिल्कुलु ज़रूरी ॿोलियूं आहिनि, पर छा असां पंहिंजी ॿोली विसारे छॾियूं? जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली विसारे छॾींदासीं त असां पंहिंजूं जड़ूं विसारे छॾींदासीं। भेण हिन मौक़ो सिंधी जो गानो तो ॻोल्हे ॾे। बाबा सही चवंदो आहे। भेण मां भी हाणे गेम के छॾियांदी, हाणे मां सिंधी वीडियोस ॾिसंदा। जी भेण, हे तुझो सिंधी गानो लभी वियो हे वटि। असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आहे, सिंधियुनि जो फटको सो रहबान आहे। असांजी ॿोली मिठड़ी, असांजी ॿोली सिंधी ॿोली सुञाणप असांजी, जिए सिंध। असांजी